जयपुर रिपोर्टर अब्दुल रज़ाक शर। कमाल दे रो लग ॻोठ इलाहाबाद जा रतड़ बिरादरीअ जो नौजवान परवेज़ रतड़ पंहिंजे 5 बचनि समेत मीडिया हाउस गंबट ते प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त घरू अणबड़त घरवारी सुहेल खातू के मुंहिंजा साला मुज़म्मिल रतड़, शौकत रतड़, रेहान रतड़ ऐं संदसि मामा कलीम रतड़, नूर इलाही रतड़, लुत्फ़ रतड़, नईम रतड़ ऐं खोड़ा बिरादरी जा बासर साण करे यरग माल बणाए मुंहिंजी घरवारी खे खंबे खणी विया आहिनि। मज़ामत करण ते मूंखे मुंहिंजे भाइरनि खे शदीद ज़ख़्मी करे मुंहिंजे घरवारीअ खे अगवा करे विया आहिनि। हाणे ॻरी रक़म वठी मुंहिंजी घरवारी खे विकिरो करे छॾियो अथनि। जीअं त हू वॾा बाअसर आहिनि, मूंखे तलाक ॾियण जे लाइ धमकियूं पिया ॾियनि। अगरि तलाक न ॾिनी त तोखे ऐं तुंहिंजे बचनि खे भी गुम करे मारे छॾींदासीं। नौजवान परवेज़ चयो त अगरि मूंसां इंसाफ़ न थियो त मां पंहिंजे बचनि समेत पेट्रोल हारे पाण खे बचनि खे साड़े छॾींदुसि। उन अमल जा ज़िम्मेवार मथियां बासर ऐं आला अमलदार हूंदा। जी असां सां मासूम नीगर जेको आहे उहो मौजूदु आहे। अचो त हुन खां पुछूं, बाबा छा मसइलो आहे? तव्हांजे घर में केरु आयो बाबा? छा मसइलो कयो तुंहिंजे अबूअ सां? उते विड़िया कंहिंसां? उते तव्हांजे घर में जो आया धक्का ॾियऊं, तुंहिंजी माउ खे खणी आ? 5 लख में खपाए छॾींदव? हाणे छा था चवनि त तलाक ॾियो? 5 लख में हुननि विको करे छॾिया, कटिया में हुजणनि खे हुननि विको करे। हुननि जो भला इहो धंधो आहे या रनूं खपाइण? हुननि हिक खां अॻु में 4 रनूं खपाए चुका आहिनि। केरु थो खपाए उहो? कलीमुल्लाह रतड़, उस्ताद नूरल्लाह ऐं नईम ऐं लुत्फ़ुल्लाह। हुन सां गॾु हाणे हे छोकिरी जा भाइर गॾिया आहिनि, हाणे हे बि खपाइनि था हिन जा।